पिरियालो में शहरी जो ॿारनि समेत बासरनि ख़िलाफ़ एहतजाज न्याणी खे क़त्ल करण जी कोशिश जो इल्ज़ाम लगायो आहे। अव्हांखे ॿुधाए नाज़रीन, इन हवाले सां मोमिन शहर जो चवणो हो त मीर हसन जतोई ऐं ॿिया न्याणी खे कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु चाहिनि था, संदसि हयाती बचाई वञे। पिरियालो में शहरी जो ॿारनि समेत बासरनि ख़िलाफ़ एहतजाज न्याणी खे क़त्ल करण जी कोशिश जो इल्ज़ाम लगायो आहे। मोमिन शहर जो चवणो हो त मीर हसन जतोई ऐं ॿिया न्याणी खे कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु चाहिनि था, संदसि हयाती बचाई वञे। पिरियालो में शहरी जो ॿारनि समेत बासरनि ख़िलाफ़ एहतजाज न्याणी खे क़त्ल करण जी कोशिश जो इल्ज़ाम लगायो आहे।